कंदा हन त रब जा मलाइक वरी परन सां उन्हनि जे मथां रहमत जी छांव कंदा पोइ पर ऐं मलाइकनि जो सिलसिलो आसमाननि ताईं हूंदो आहे ॿुधंदा हन अल्लाह जी रहमत पई उन महफ़िल ते वसंदी आहे जंहिं महिल महफ़िल पूरी थींदी आहे मलाइक उहे नाला हाज़रीन जा खणी ख़ुदा जे बारगाह में रब साईं पुछंदो आहे छा पे कयूं मौला बी त कुछ का शइ कोन पे कयूं फ़क़त तुंहिंजो ज़िक्र तुंहिंजे महबूब जो ज़िक्र मलाइको मुखों कंहिं शइ जी पनाह घुरियूं हाओ दोज़ख जी पनाह पे घुरियूं या थकियलन वारी सुभान अल्लाह न चओ न आशिकन वारी अल्लाह जी फरमाईंदो दोज़ख ॾिठी अथऊं न ॾिठी बि कोन अथऊं पोइ पनाह कीअं था घुरनि ॾिठी बि न अथऊं या अल्लाह तुंहिंजे महबूब ॿुधायो अथनि अखियूं बूटियल अथनि महबूब जे चवण ते मुस्तफा ते अहिड़ो ईमान अथनि जो नबी करीम ॿुधायो अथनि त दोज़ख में हीअं ई सज़ा आहे दोज़ख में हिन तरीक़े जी सज़ा आहे तुंहिंजी पनाह पे घुरियूं मलाइको भला ॿियो छा मौला तोखां जन्नत जी तलब पे कयूं भला उहा ॾिठी अथऊं न मौला इहा कोन ॾिठी अथऊं पोइ कीअं पिया घुरनि जेका ॾिठी न अथनि वरी साॻियो ई जवाब मलाइक ॾींदा मौला तुंहिंजे महबूब जो ॿुधायो अथनि त उन महबूब ते उन्हनि जो अक़ीदो आहे अल्लाह से फरमाईंदो मलाइको लिखी छॾियो मां हिननि खे जन्नती बणाए छॾियो ये ॿई ॻाल्हियूं ॿुधी तव्हांजो सीनो ठरियो अलाए भरियो मूंखे पक्का ठरिया आहियो जो तव्हांजा चेहरा पिया ॿ कनि अॻी ॻाल्हि अञा बि तव्हांखे ठारे विझंदी हदीस पाक में ईंदो आहे मलाइकनि अर्ज़ कयो मौला जेके जलसो ॿुधण आया उन्हनि जे लाइ जहन्नम जी आज़ादी लिखजी वई उन्हनि जे लाइ जन्नत लिखजी वई पर हिकिड़ो माण्हू अहिड़ो बि हुयो जेको जलसो ॿुधण कोन आयो हो जलसे में वेठल माण्हूअ में उन जो कम हो न्यापो खणी आयो चाबी वठण आयो या का ॿी शइ करण आयो उन जे लाइ छा लिखूं हकड़ो फ़कीरो जवाब जेकॾहिं वणेव त सुभान अल्लाह हक़ आहे अल्लाह ताला उन्हनि खे फरमाईंदो आहे मलाइकनि खे त ला यश्का जलीसहुम इन महफ़िल में तोड़े पंहिंजे कम जे लाइ अचे इन महफ़िल में निभागो ईंदो ई कोन्हे को जेको पंहिंजे कम आयो आहे उहो बि सभागो आहे लिखी छॾियो त मां उनखे जन्नती बणाए छॾियो आहे केॾी वॾी सआदत आहे केॾो वॾो बख़्त ऐं भाग आहे माण्हू चवंदा आहिनि छो वञो वाइदनि में छो वञो मस्जिदनि में न वञ तोखे ख़ुदा घुराए ई कोन थो तोखे त मालिक घुरायो ई कोन तू छो तो चवीं मां कोन वेंदुसि तोखे घुराए ई कोन थो हिकिड़ो न वज़ीर निमाज़ी हूंदो बादशाह बेनिमाज़ी हो पोइ वज़ीर चए साईं आज़ान आई आहे मां निमाज़ पढ़ां बादशाह के मुठा त ॾाढी लॻी कावड़ त ॾाढी लॻे पर चई ठीकु आहे वञ पढ़ी आहे ॿाहिरि बीठो घोड़े ते हुन सायो करे देरि कई ॿाहिरों आवाज़ ॾिनई त कहिड़े तोखे ॿाहिरि निकिरण खां रोकियो आहे वज़ीर बि को हुयो सियाणो तव्हां जहिड़ो चई जंहिं तोखे अंदरि अचण खां रोकियो आहे उन मूंखे ॿाहिरि निकिरो सुभान अल्लाह त चओ न सजण इन्ही जे करे तव्हां असांखे मदीने वारे घुरायो आहे चओ सुभान अल्लाह ही जलसो तो हुयो मुफस्सिर कुरान छो भला आलिमन ते डमरियल हो छा सुभान अल्लाह कोन था असांजे अहले सुन्नत जमात जी सूंह साईं हाजी मोहम्मद इदरीस दाहिरी दामत बरकातुल आलिया जो पो साईं जी तबियत सही न हुई साईं अची कोन सघिया साईं गुलाम मूंखे हकल कई फोन ते ओचो हकड़न में अची तकरीर कयो मुझो साईं तव्हांजो हुकुम मुंहिंजूं अखियूं वञणो काॾे हुयो पर पोइ टाइम कढणो पियो नसीब आहे खुदा ताला नसीब कयो ज़िक्र मुस्तफा जी महफ़िल में अचण थियो पोइ मां ज़हन में सांढियो त जो हकड़नि फ़कीरनि खे
जलसो ॿुधाईंदुसि तकरीर कंदुसि इश्क मुस्तफ़ा ते हाणे इहा सुभान अल्लाह तव्हांखे ठहे थी मिली ॿुधायो त सही मौज़ू केॾो वॾो आहे इश्क मुस्तफ़ा महबूब करीम सां जिन इश्क कयो ऐं महबूब जी इश्क जो फ़ाइदो कहिड़ो आहे ऐं उन्हनि आशिक़नि खे ख़ुदा ताला केॾो वॾो मक़ाम अता कयो हिन अज़ीम मौज़ू ते मुंहिंजा टूटा फूटा के अल्फाज़ हूंदा उहे इंशाअल्लाह मूंखे यकीन कामिल आहे त मालिक जे दर क़बूल थींदा ऐं क़बूल तॾहिं थींदा जॾहिं तव्हांजी मुहबत शामिल हाल हूंदी सलात मुझे साईं ते पढ़ायो मां रब जे क़ुरान मां महबूबन जे फरमानन मां तव्हांखे ॿुधायां त इश्क मुस्तफ़ा छा आहे का भी ज़ुबान वांदी न होजे बुलंद आवाज़ सां गॾिजी मिली जुली सभई पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सलात मुझे सोने नबीअ जी दवा बि आहे दुआ बि आहे डॉक्टर त दवा ॾींदो मौलवी दुआ ॾींदो हिकिड़ो कमु थींदो पर साईं ते सलात पढ़ ॿई कम थी वेंदा सलात मुझे सोने नबीअ जी दवा बि आहे त दुआ बि आहे छो त कठे समूरन मलाइकन सां जो पाण पढ़ंदो ख़ुदा बि आहे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला जल जलालु अमन वालो पांजे पाक कलाम में इरशाद फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम कुरान जे करे सीनो ठरे थो तो सुभान अल्लाह चला अल्लाह ताला इरशाद फरमायो मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां इन्हनि खे चओ त अल्लाह जी मुहब्बत ईअं कोन मिलंदी आहे जीअं तव्हीं चओ था ईअं अल्लाह जी मुहब्बत तव्हांखे कोन मिलंदी मां अल्लाह अर्शन तां तव्हांखे पंहिंजी मुहब्बत जो रस्तो थो ॿुधायां त मुंहिंजी मुहब्बत तव्हांखे काथां मिलंदी फत्तबिऊनी तो मुहम्मद करीम जे गॾ लॻी पवन त पोइ युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह जी त मुहब्बत मिलंदन पर खुद अल्लाह भी इन्हनि सां मुहब्बत कंदो रुगी मुहब्बत न पर वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम अल्लाह तबारक व तआला इन्हनि जा गुनाह भी माफ़ करे छॾींदो रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात इन्हनि जा ॾोह पाप भी माफ़ करे छॾींदो छो त वल्लाहु गफूरुर रहीम अल्लाह ॾोह भी माफ़ कंदो आहे
त अल्लाह पंहिंजी मखलूक ते रहम भी कंदो आ। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर उलमाए सुन्नत। मुझा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो इहो आयत करीमा जो तर्जुमो रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात खिताब पंहिंजे महबूब सां कयो आ। कलाम रब जो मुखातब मदीने वारो मीर मुहम्मद अरबी पर अल्लाह सही पंहिंजे महबूब फरमाते इन्हनि खे चई ॿुधाए के चई ॿुधाए केर हा उहे। वकालतिल यहूद वन नसारा नहनु अब्नाउल्लाह व अहिब्बाउहु। मदीने पाक में यहूदन ऐं नसारन चयो त असांखे मुहम्मद करीम जे दर ते वञण जी ज़रूरत ई कान्हे का। असीं डायरेक्ट रब सां कलाम कंदासूं, असीं अल्लाह जे दर ते ईंदासूं ऐं असीं अॻे ई अल्लाह सां मुहब्बत कंदा आहियूं। असांजा अब्बा ॾाॾा के हज़रत ईसा जा उम्मती के हज़रत मूसा जा उम्मती थी गुज़रिया। असांखे अॻे ई अल्लाह मिलियो पियो आहे। असांखे मदीने वारे दे दर ते वञण जी ज़रूरत ई कान्हे का। या ठीक ॾिनो दावा कयूं देरी कोन थी। रब करीम क़ुरान नाज़िल फरमायो, अल्लाह ताला फरमायो मां ईअं कंहिंखे बि कोन मिलंदुसि जैसी फत्तबिऊनी मुस्तफ़ा जी ताबेदारी कोन कंदा तेसी मां कंहिंखे बि कोन मिलंदुसि। न मो रब जी मुहब्बत उन्हनि खे नसीब थींदी। मां मिलंदो ई उन्ही खे आहियां जेको आमिना जे लाल जे दरवाज़े ते ईंदो आहे, मुहम्मद करीम जो ताबेदार थींदो, जेको नबी करीम जो सच्चो पको उम्मती थींदो। अल्लाह ताला फरमायो ये जेके यहूदी ता चवनि पिया त असीं अल्लाह जा मुहिब आहियूं, असीं अल्लाह जा वेझड़ा आहियूं, कुफ्र भी कनि था शिरक भी कनि था। मुंहिंजा महबूब इन्हनि खे चई ॿुधायो त रब ईअं कोन मिलंदो। रब तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां मुहम्मद करीम जे दरवाज़े ते ईंदा। ॾाढे त चओ सजण सुभान अल्लाह कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं। ये दोनों जहां चीज हैं क्या लोह व कलम भी तेरे हैं। जैसी मोहम्मद करीम जी मोहब्बत ताबेदारी तव्हांजे दिल में ना है तेसी तव्हां रब ताईं नथा पहुची सघो। अल्लाह त कंहिं ॾिठो ई कोन्हे को, कंहिंजे अखियुनि खे ताक़त ई कान्हे जो रब जो दीदार करे सघनि। रब ॿुधायो मुहम्मद करीम ॿुधायो आ त रब केरा छा थींदो। इन्ही जे करे इहो शर्त आ त मुस्तफ़ा जे दरवाज़े ते अचणो पवंदो। पोइ जेको मुहम्मद करीम जे दरवाज़े ते आयो को अबू बकर सिद्दीक़ बणिजी वियो, को फारूक आज़म बणिजी वियो, को उस्मान गनी बणिजी वियो, को हैदर करार बणिजी वियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ को इमाम हसन बणिजी वियो, को करबला वारो हुसैन बणिजी वियो। सहाबा के रुतबा ऐं मक़ाम मिलिया त मदीने वारे लजपाल जे दर ते अचण जे करे मिलिया। सुभान अल्लाह। हिकिड़ो बहराड़ी जो सहाबी सगोरो आयो बारगाह रिसालत में।
मदीने में अची पहुतो मदीनो मदीनो कंहिंजे कंहिंजे सीने में मदीने जी मोहब्बत आहे वो सुभान अल्लाह था चवे जंहिंखे मदीने वारे मीर सां इश्क हूंदो उनखे मदीने जे वणनि सां बि इश्क हूंदो उनखे मदीने जे सफ़र सां बि इश्क हूंदो पंध सां बि इश्क हूंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ जंहिंखे यार जे बार सां इश्क हूंदो आहे उन्ही खे ई यार सां मुहबत हूंदी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो असांजा अब्बा ॾाॾा पुराणे ज़माने में त कूंजूं मथां वेंदियूं उन्हनि कूंजुनि खे बि मुस्तफ़ा जा सलाम ॾींदा छा चवंदा चवंदा वञो कूंज मदीने सुभान अल्लाह अञा उहा सुभान अल्लाह ना आहे जेका सिकंदरी चाहे थो हाय वञो कूंज मदीने तरफ़ तिखी ॾे लालण खे जो न्याय लिखी वञो कूंज मदीने तरफ़ तिखी ॾे लालण खे जो न्याय लिखी वञो कूंज मदीने अजो अरब जे पासे सुभान अल्लाह उडाम सिघो मुंहिंजो साईं खे ॾे सलाम सिघो अजो अरब जे पासे उडाम सिघो मुंहिंजो साईं खे ॾे सलाम सिघो ऐं पेशो कजां ही पैगाम सिघो ऐं पेशो कजां पैगाम सिघो करे पलक अंदर तूं परवाज़ पखी वञो कूंज मदीने मुंहिंजा रब जेको सुभान अल्लाह चवे उनखे मदीनो ॾेखार हिन साल उन बर हिन महीने में उनखे मदीनो ॾेखार हाय वञो कूंज मदीने तरफ़ तिखी ॾे लालण खे जो न्याय लिखी वञो कूंज मदीने थकिजी त कोन पिया हो मूंखे ख़बर आहे हकड़ा फ़कीर थकिजण जा आहिनि ई कोन के ऐं तव्हांजे ॻोठ में पहिरियों पहिरियों तॾहिं आयो जॾहिं तव्हां मुफ्ती साहब जो जलसो करायो मुफ्ती साहब ते केॾी सुभान अल्लाह था चओ पिया मतिलब त इहो आशिक़ सभिनी खे वणे थो जेको चवंदो सुभान अल्लाह उनखे वणे थो चेहरो ॾिसण सां ई सुनी सम्झंदो त सुभान अल्लाह हाँ साईं ॿिया ॾिसी ॿरी पवंदा हा या रसूल अल्लाह चवण वारा ठरी पवंदा हा उन खां पोइ साईं गुलाम जे मार्फत ॿ टे दफ़ा आयो आहियां मूंखे ख़बर आहे त हकड़नि वारी जमात सलातो सलाम पढ़ण वारी आशिकनि वारी जमात आहे हिननि खे ख़बर आहे त असीं दुरूद हिते था पढ़ूं मदीने वारो मदीने में ॿुधे थो या इलाही जेके ही इश्क मोहब्बत में वेही तुंहिंजे महबूब जो शान था ॿुधनि उहे अखियूं ईअं न बूटिन अॻु में मदीनो बाग ॾिसी अचनि कहिड़ा कहिड़ा तयार आहिनि ॿई हथ मथे घणो ख़बर पवे अदा तयार त सभु को आहे पर कंहिंखे इंतज़ारात वीसी निकिरे कंहिंखे इंतज़ार आहे त पुट परणाया कंहिंखे इंतज़ार आहे न्याणियुनि जा ॿार लाया को थो चवे कणक लहे त मदीने वञा को थो चवे फुटियूं थियनि त मदीने वञा ख़ुदा जो कसम इहे त बहाना आहिनि हिन गुनाहगार अखियुनि अहिड़ा हज़ार मिसाल ॾिठा आहिनि
पैसो मदीनो न वींदो आ, मदीनो इश्क वींदो आ, इश्क हर साल चवा मन हेल वञा पर तोड़ो न क्यों आ तकदीर अञा त्यार सबको वेठो आ हर साल चवा मन हेल वञा पर तोड़ो न क्यों आ तकदीर अञा पोइ बि दिल जो इरादो मां कीअं भञा पोइ बि दिल जो इरादो मां कीअं भञा मुंहिंजो अर्ज़ अघा सरदार नबी वञ पूंज मदीने सुभान अल्लाह घट था कयो पिया मां त सभिनी जे लाइ दुआ पियो घुरां त मदीने हलऊं सुभान अल्लाह है वञ पूंज मदीने तरफ़ तिखी ॾे लालण खे जो न्याय लिखी वञ पूंज मदीने सुभान अल्लाह ही लिखियल आहे मौलूद गुलाम नबी महेसर जो गुलाम नबी जो जहिड़ो नालो आहे अहिड़ी त सुभान अल्लाह चओ न मदाई त तव्हांजे ॻोठ में बि आहिनि पर महेसर वरी कोन थींदो को सुभान अल्लाह त चओ न सजण ख़ुदा जो कसम आहे हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ महेसर सिंध जो जामी हो सिंध जो सादी हो ख़ुदा जो कसम आहे गुलाम नबी महेसर उहो आशिक हो जेको ठाहींदो वेंदो हो पढ़ंदो वेंदो हो हुज़ूरी आशिक हो चिथो आया खादिम जाम जमण खां वठी तोसां नीयो रख में नंढपिण खां वठी आया खादिम जाम जमण खां वठी तोसां नीयो रख में नंढपिण खां वठी ऐं तो ते शेर लिखण ऐं पढ़ण खां वठी दीदार जे लाइ आ दिलेड़ी दुखी वञ पूंज मदीने सलात पढ़ायो त ॻाल्हि पूरी क्या सल्लल्लाहु अलैहि या चओ या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह बुलंद आवाज सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मदीने में बराड़ी जो हिकिड़ो साहबी आयो कचहरी में अची वेठो उहा कचहरी जे कचहरी जो मोर मुहम्मद करीम हुयो सितारा त कई हुया अबू बकर भी हो तो उमर भी हो उस्मान गनी होयो तो शेरे जली भी होयो सितारा त लखे होया पर चंद्र चमकंदड़ महफिल जो मोर मोहम्मद मुस्तफा हो वा कचहरी केडे वडे शान वारी होंदी जंहिंजी सिदारत मोहम्मद करीम जी हुजे हे भी बराड़ी जो कुंडली वटी वेही रहो ये गालियों हलियों पे कुरान पे बुधायो वियो हदीस हली रही आ मुझे मोहम्मद करीम जा पाक फरमान हली रहा सहाबा बुधी रहा ठरी रहा हलंदे हलंदे ओचतो वो बराड़ी जो सादड़ो वेचारो कचहरी मां उथी बीठो आ हथ अदब जा बधियूं बीठो आहे त सादड़ो
पर खुदा ताला उनके समुंड अदबन जा ॾेई छॾिया हथ ॿधियूं बीठो आहे हीअं जे